सब्सक्राइब कयो घंटी जे बटन खे दबायो। अने दादू मां ख़बर आहे पीपीपीएमपी बैरिस्टर पीर मजीबुल हक़ ऐं बबर कबीले जे सरदार मीर यासिर ख़ान बबर सां गॾिजी दादू शहर जो दौरो कयो। गवर्नमेंट कैंपस स्कूल शमसुल उलूम बठमाला, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल उस्ताद बुखारी एट स्पोर्ट कॉम्प्लेक्स दादू, गवर्नमेंट कैंप स्कूल शानो शाहबाद, गवर्नमेंट प्राइमरी मुस्लिम शानो शाहबाद जे नए तामीर थियल स्कूल जो इफ्तिताह कयो। इन मौक़े ते एमपीए पीर मजीबुल हक़ चयो त मुस्लिम शानो शाह आबाद स्कूल जा शागिर्द खुलियल आसमान हेठि वेठे वेही तालीम पिराए रहिया हुआ, जंहिंजो नोटिस वठी पंहिंजे स्कीमुनि मां 2019 में बिल्डिंग ॾिनी। उस्ताद बुखारी प्राइमरी स्कूल जी नई बिल्डिंग तामीर कराई त जीअं ॿार तालीम हासिल करे सघनि ऐं कैंपस जो कमु करायो आहे। इन मौक़े ते बबर कबीले जे सरदार मीर यासिर ख़ान बबर चयो त पीर ख़ानदान सदाईं दादू ज़िले अंदरि तालीमी लिहाज़ सां अहम किरदारु अदा कयो आहे। संदसि आवाम जी भलाईअ लाइ कयल ख़िदमतूं यादि रहंदियूं। इन मौक़े ते फॉरवर्ड पिलर मीडिया अॻवान अदल मैसर इमदाद लावच नवीद सुमरो शमीर चौहान ख़ालिद बबर आसिफ पवर इब्रार खुश ऐं ॿिया मौजूदु हुआ। ॾिसंदा रहो मुंहिंजी ज़िंदगी चैनल लाड़काणो। ॾिसंदा रहो।